प्यारा शागिर्दो, चरण भली का राहूं या कृष्ण परमार। गुजरा वीडियो में असां रीडर जे 10 सबक की मश्क कईसीं। अॼु असां रीडर जो सबक चौथों पढ़ंदासीं। चौथों सबक खे पढ़ो। सबक चौथों। प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि वसल्लम असांजो। हीअ नयत आहे। सुहिणो नबी असांजो, प्यारो नबी असांजो, आयो न अहिड़ो ईंदो, न्यारो नबी असांजो। हाकिम हकीम आहे, ॿारो नबी असांजो, ॿारनि सां प्यार जंहिंजो, प्यारो नबी असांजो। हीअ नयत लिखियलु आहे ग़ुलाम मोहम्मद गाज़ी जो। हीअ सबक पढ़ियो आहे रवा में। हाणे कुझु लफ़्ज़नि जी हिजेब करियूं था। प्यारो 4 आवाज़नि ऐं हिन लफ़्ज़ जी हिजे थींदी पे ज़ेर पे, ये अलिफ या, रे वाव रो, प्यारो। हीअ लफ़्ज़ आहे सुहिणो। सीन पे सो, हे ज़ेर हे, णोण वावणो, सोहिणो। अहिड़ो, अलिफ ज़बर अ, हे ज़ेर हे, ड़े वावड़ो, अहेड़ो। 4 आवाज़नि अहेड़ो। ईंदो, ई दो, 2 आवाज़नि ई अलिफ ये नून ज़ेर ई, दाल वाव दो, ईंदो। न्यारो, ने या रो, 4 आवाज़नि नून ज़ेर ने, ये अलिफ या, रे वाव रो, नेयारो। हीअ लफ़्ज़ आहे हाकिमो। 3 आवाज़नि हाकिमो। हिजे थींदी हा अलिफ हा, काफ़ ज़ेर के, मीम पेशमो, हाकिमो। हकीमो, 3 आवाज़नि हकीमो। हिन जी हिजे थींदी हाय ज़बर ह, काफ़ी ज़ेर की, मीम पेशमो, हकीमो। ॿारनि, 3 आवाज़नि ॿारनि। हिन जी हिजे थींदी बे अलिफ बा, रे ज़बर नून ज़बर न, ॿारनि। प्यारो, 3 आवाज़नि पे ज़ेर पे, ये अलिफ या, रे पेशरो, प्यारो। हीअ लफ़्ज़ आहे जंहिं। आवाज़नि 2 जंहिं। जं ही नून जीम सां गॾु मिली करे घणो आवाज़ ठाहे थो। जीम नून ज़बर जं, हें हे नून ज़ेर हें, जंहिं। अॼु असां रीडर जो सबक चौथों पढ़िया आहियूं। ईंदड़ वीडियो में असां सबक चौथों जी मश्क कंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।